नाज़रीन, बिहाइंड द न्यूज़ में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, पूरे खिते ऐं ख़ास तौर ते पूरी दुनिया जे अंदरि हिकु दफ़ो ॿीहर सर्द जंग जहिड़ी सूरताल पैदा थी वई आहे, जॾहिं खां वठी अमेरिका ऐं चीन में छिकताण शुरू थी आहे ऐं ख़ासि तौर ते रूस ऐं यूक्रेन वारे मामले खां उन जा पूरी खिते ऐं पाकिस्तान समेत पूरी दुनिया ते असर पइजी रहिया आहिनि। पाकिस्तान जे अंदरि जेका सियासी ऐं मुआशी आइनी बहरान वारो जेको मंज़रनामो ॾिसूं था, उनजो बि किथे न किथे इंटरनेशनल आलमी सियासत जे हवाले सां लिंक असांखे मिले थो। अॼोके प्रोग्राम में असां पूरे खिते जे अंदरि, बल्कि मां चवंदुसि त पूरी दुनिया जे अंदरि तेज़ी सां जेके डेवलपमेंट्स थी रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते रूस यूक्रेन जंग खां पोइ सऊदी अरब ऐं ईरान जो हिक ॿिए जे वेझो थियणु, सीरिया जो अरब लीग खे ज्वाइन करणु ऐं उनखां बाद में I2 ऐं U2 जे नाले सां चइनि मुल्कनि जो इतिहाद, जंहिंमें इंडिया, इसराइल, UAE ऐं अमेरिका शामिल आहिनि। तुर्की जी इलेक्शन ऐं उनखां बाद में कुझु महीननि खां पोइ ताइवान जे अंदरि इलेक्शन थियणी आहे। इन सॼी सूरत हाल जे अंदरि ख़ासि तौर ते जेको ॾखिण चीन वारी पटी आहे, उते फिलिपाइन ऐं चीन जे विच में जेको हलंदड़ तकरार आहे, उहो उन ते बि अॼोके असां प्रोग्राम में डिस्कस कंदासूं। अमरीकी सदर जो बाइडन 12 जुलाई खां 16 जुलाई ताईं मिडल ईस्ट ऐं हिन जो एशिया माइनर जे मुल्कनि जो वर्चुअल जेको आहे उन कॉन्फ्रेंस खे बि ख़िताब कंदो ऐं हू जॉर्डन वेंदो, जिते इम्कान आहिनि त फ़लस्तीनी क़यादत सां बि जो बाइडन जूं मुलाक़ातूं थी सघनि थियूं ऐं उनखां बाद में इसराइल खां उनजो सिधो सऊदी अरब जे कैपिटल रियाज़ में वञण जो प्रोग्राम आहे। इन सॼी सूरताल जे अंदरि हिंदुस्तान खे मिडल ईस्ट में जेको एक्सेस मिलियल आहे, पाण अॼु हिन सॼे खिते जी सूरताल ते जेको आहे उहो वीचार वंडींदासूं। असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे अॻूणे सुफ़ारतकार GR बलोच साहब ऐं असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कयो आहे सीनियर तजिए निगार मीर मज़हर टालपुर साहब। शुरू कयूं था GR बलोच साहब खां। तुर्की जे इलेक्शन खां पाण शुरू कयूं था। बलोच साहब, कीअं ॾिसो था टर्की जी जेका इलेक्शन आहे, अर्दोगान ताज़ो जेको ज़लज़लो आयो, ज़ाहिर आहे त उनजी मजमूई तौर ते उनजी पॉलिटिक्स ते असर पवणा हुआ। 50% खां को बि उम्मीदवार वोट न खणी सघियो। 49 चोटी जेको आहे उहो अर्दगान वोट खया। इन करे ॿियो जेको सदारती राउंड आहे हाणे 28 मई में थियणो आहे। त टर्की जी जेका इलेक्शन आहे, ख़ासि तौर ते टर्की हिन सॼे खिते ऐं मिडल ईस्ट जी पॉलिटिक्स में, ख़ुदि यूरोप जी पॉलिटिक्स में उनजो वॾो रोल आहे। कीअं ॾिसो था टर्की जी इलेक्शन खे? जी सुमर साहब, बेसिकली टर्की जी सियासत हाणे सॼी महवर जेको हुनजो आहे सो जेको प्राइम मिनिस्टर आहे हींअर अर्दोगान, उनजे गिर्द घुमे थी। जेको 20 सालनि खां वठी पावर में आहे, तमामु ऑर्गेनाइज़ हुनजी पार्टी आहे ऐं उन्हनि जा जेके टेंटिकल्स आहिनि या उन्हनि जो जेको प्रेज़ेंस आहे, सा प्रेस में आहे, फौज में आहे, हुतां जी जुडिशरी में आहे। इन खां पहिरियां जेका बग़ावत थी, उन में इहो ई मसइलो हो त हुनजो जेको मुखालिफ़ आहे, जेको ऑलरेडी एक्चुअली इनिशियली हिन सां गॾु हुयो, जंहिंखे हू ब्लेम थो करे पियो, गुलान जेको US में बि आहे प्राइम मिनिस्टर टर्की जो मिस्टर अर्दोगान, सो हिकिड़ो तमामु मज़बूत लीडर जी हैसियत सां पंहिंजे मुल्क में बि, रीजन में, खिते में बि ऐं दुनिया में उभरियो आहे। उनमें अंदरूनी तरह सां त इन करे जो हुन हिकिड़ी तमामु कामयाबी सां उन जेका थी हुई इनकलाब, हिकिड़ो हिकु क़िस्म जी म्यूटनी थी हुई हिन जे मुल्क में, हिन जी फ़ौज में, तंहिंखे कामयाबी सां हिन मोह ॾिनो, हुनखे नाकाम बनायो ऐं हज़ारे जेके हुआसीं ऑफिसर्स जेके हुआ, माण्हू हुआ उनजा सपोर्ट करण वारा, उन्हनि खे हुन सज़ा बि मिली उन्हनि खे तमामु रैंक्स में। ऐं साॻी तरह सां कुझु एजुकेशन सेक्टर में हुआ ऐं इहे सभु उहो हुआ जेके जेको मुखालिफ़ आहे मिस्टर गुलान, उहो जेको अमेरिका में रहे थो, उनजी ते ई ब्लेम हणे पियो थो ऐं इहो ई अंदाज़ो आहे त शायदि उनजे चोरनि ते या उनजे चवण ते इहा जेका रिबेलियन थी हिन जे ख़िलाफ़, उन करे हू हिकिड़ो इन रिबेलियन खे मुंहुं ॾियण खां पोइ हिकिड़ो तमामु मज़बूत लीडर थी बणियो आहे ऐं पॉपुलर लीडर आहे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे त हू दुनिया में, पंहिंजे मुल्क में तमामु पॉपुलर, हुनजी पॉपुलरिटी तमामु घणी आहे।
उनजी पार्टी भी हिकिड़ी ॾाढी ऑर्गेनाइज़ पार्टी आहे, उनजी प्रेजेंस प्रेस में आहे, एजुकेशन में आहे, जुडिशरी में आहे, आई थिंक फौज में भी इनखे काफ़ी सारी जेका असां सपोर्ट आहे। लेकिन हींअर गुज़िश्ता कुझु जे साल खां 2 सालनि खां वठी जॾहिं खां पेंडेमिक आयो, इकोनॉमी थी वई तमामु कमज़ोर पूरी दुनिया जी, उनजो असरु ज़ाहिर तुर्की ते पियो, उन में तमामु घणी इन्फ्लेशन हिन वक़्तु 60% खां वधीक इन्फ्लेशन आहे, जॉबलेसनेस बि आहे उते, ऐं उनखां वधीक ॿी जेको हींअर इमीडिएट जेको धक लॻो हुनखे उहो हुयो जेको ज़िलज़िलो आयो गुज़िश्ता, उन में 50,000 माण्हू जेके से मरी विया अनफॉर्चुनेटली, विच वॉज़ अ बिग डिज़ास्टर। उन ते इहो ब्लेम कयो वञे थो त जेके बिल्डिंग कोड्स हुआ से जेके से वायलेट कया विया ऐं शायदि उन में रिश्वत ऐं इनएफिशिएंसी ॿई शामिल हुयूं। लेकिन उन सां गॾु इहो चवंदो हलां मां त इंटरनेशनल लेवल ते, रीजनल लेवल ते एर्दोगान पंहिंजो पाण खे हिकिड़ो वॾो मोतबर या हिकिड़ो तमामु अक़लमंद ऐं हिकिड़ो तमामु हिकिड़ो विजन वारो लीडर थी पाण खे साबित कयो आहे। ख़ासि तरह यूक्रेन जी जंग में ॾिसो कंहिं तरह सां हुन रशिया सां बि ॻाल्हि ॿोल रही आहे, अमेरिका सां बि ॻाल्हि ॿोल रही आहे, यूक्रेन सां इटसेल्फ बि रही आहे, बल्कि हिकिड़ो पीस मेकर थी उभरियो आहे, जंहिंमें हींअर असां ॾिठो त टेंजिबली जेका ग्रेन जी जेका हिननि जी थी एक्सपोर्ट हुई, जेका रुकी पई हुई, जंहिंजे करे तमामु घणा अफ्रीकन ऐं मिडल ईस्टर्न मुल्कनि में कंहिं जी शिकल थियण वारी हुई, उहा बि जेको आहे सो टर्की करे पियो थो, ऐं हुनखे तक़रीबन उन ई इज़त जे निगाह सां इन तमामु कैपिटल्स में ॾिठो वञे थो। ऐं ऑब्वियसली इस्लामिक मुल्क में त असांजी OIC जे में हिकिड़ो तमामु मोतबर नालो आहे। सो मुंहिंजे ख़्याल ओवरऑल मूंखे तमामु घणी कवी उमेद आहे त ईंदड़ जेको राउंड थींदो 28 ते, उन में ही उहो जेको नंढड़ो मार्जिन आहे कुझु पॉइंट्स जो, उहो क्रॉस थींदो, ही विल बी अगेन इलेक्टेड। मीर मज़हर टालपुर ॾांहुं हलूं था। मीर साहब, अवां कीअं ॾिसो था टर्की जी इलेक्शन जे अंदरि? GR बलोच साहब जो चवणु आहे त ख़ासि तौर ते जेको अपेंडेमिक आयो उन खां बाद में इन्फ्लेशन रेट 60% ताईं वधियो ऐं मथां ज़लज़लो, उन जे नतीजे में अर्दगान खे पॉलिटिकली थोरो नुक़सानु थियो आहे, पर हू पुरुमीद आहिनि त सेकंड राउंड में अर्दगान जेको आहे इलेक्शन विन करे वठंदो। हाँ, महिरबानी। आउं साईं बलोच साहब जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदे इहो अर्ज़ु कंदुसि त जेको हेसी ताईं हुनजी जेका छबी आहे न साईं, हाणे 20 साल डायरेक्ट गवर्नमेंट आहे ऐं उहा अपेरेंटली इलेक्टेड आहे, पर उनजो जेको तरीक़ो आहे उहो ऑटोक्रेटिक आहे। माना जर्नलिस्ट थिया, जेको माण्हू डिसकंट रखे थो, अदर व्यू रखे थो, उनखे हू जेल में विझनि था ऐं परेशान कनि था ऐं ॾुखियो था कनि। उन में स्पेशली जेके कुर्द आहिनि ऐं स्पेशली जेके औरतूं आहिनि, इहे 2 वॾा ग्रुप आहिनि वोटर लिस्ट में। ऐं ॿियो वरी नवां वोटर बि आहिनि जेके तक़रीबन चङो ख़ासो हुनजो 60 लख माण्हू आहिनि, जेके ॿार आहिनि, जेके हाणे फस्ट टाइम वोट था ॾियनि। तंहिं करे उहो फैक्टर बि आहे जंहिं बेसिस ते अपोजिशन यूनाइटेड थी हिकिड़ो टिकट कैंडिडेट साम्हूं आंदो आहे, जेको कमाल अतातुर्क वारी पार्टी जो आहे, पुराणो सेकुलर आहे, ऐं ही रिलीजियस एंगल आहे। स्टार्ट में रिलीजियस कोन हो, स्टार्ट में ही न्यूट्रल हो, कुर्दनि जो बि ख़्यालु कई ऐं ज़ीरो एनिमिटी में पाड़े जे मुल्कनि सां दुश्मनी न हुजे उन में कई, जंहिंमें अब्दुल्ला गुल वारा हुआ, ॿिया हुआ, उहो सॼो शुरू में पाण खे मज़बूत कयो, पोइ हिन ते इस्लामी रंगनि ते अचणु शुरू थियो, पोइ उन जे करे वरी वेस्ट मां बि थोरो ई कमज़ोर थियो, ऐं पोइ वरी जेको अर्बन सां हुनजो प्रॉब्लम थियो, उन जे करे ही टुक मिडल पाथ। पर हाणे हींअर पोज़ीशन अहिड़ी आहे जो मुंहिंजी नज़र में नेशनलिज़म डोमिनेट फैक्टर थिए पियो। इकानमी मेजर फैक्टर आहे, डोमिनेटेड फैक्टर नेशनलिज़म आहे, जंहिं बेसिस ते हू चए थो त भई हाणे उहो मुआदो ख़तमु थींदो ऐं आउं वरी यूरोप खे अखियूं ॾेखारींदुसि ऐं आउं वरी पंहिंजी हैसियत बहाल कराईंदुसि एज़ अ टर्की। हाणे हींअर पोज़ीशन इतफ़ाक़ वरी अहिड़ो अची वियो आहे, तारीख़ जो अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जेॾी महिल नयूं बैटल लाइन्स ठहनि पियूं। हाणे उहे बैटल लाइन्स वेस्ट में, ईस्ट में, फार ईस्ट में, हर जाइ ते नवां अलायंसिस थियनि पिया अॻिते जे 50 साल नज़र में रखी। हेसी ताईं अरेंजमेंट सॼा पुराणा हुआ, सेकेंड वर्ल्ड वॉर जा अरेंजमेंट हुआ, जेके सेकेंड वर्ल्ड वॉर में तव्हांजो UNO ठहियो, पोइ WTO ठहियो, पोइ ॿिया शयूं ठहियूं। हाणे जेका अरेंजमेंट आहे उहा नई पई ठहे। हाणे ही एक्चुअली टर्की जी इकानमी इज़ नॉट इन अ गुड पोज़ीशन, इहा ॻाल्हि क्लियर आहे। ऐं कोशिश करे पियो हींअर इन जंग में उन एडवांटेज थोरो रूस उनखे ॾिनो, सॉरी, जंहिंमें हू पंहिंजो ग्रेन ऐं पंहिंजो फूड सिक्योरिटी खे थोरो मेंटेन करे वियो ऐं करंसी में बि थोरो मेंटेन करे वियो, डायरेक्ट डीलिंग करे वियो, रूबल में ऐं यॉन में ऐं ॿियनि करंसीज़ में डायरेक्ट डील करे वियो। तंहिं करे फ़िलहालु हू थोरो सर्वाइव करे वियो।
पर हाणे जेका इलेक्शन आहे इन में छा आहे त वेस्ट इतफ़ाक़ सां नेटो जो मेंबर पंहिंजी जाइ ते, पर नेटो ते हुनजो नेटो वारनि जो हिन जो नेटो ते एतिरो ट्रस्ट लेवल कोन्हे जेको नॉर्मली नेटो जी कंट्रीज़ जो थींदो आहे हिक ॿिए ते। हाणे पोज़ीशन बिल्कुलु 50-50 जेका सभिनी माण्हुनि जो ख़्यालु हो त ही रन ऑफ थींदो, पर चूंकि असांजे मुल्क में वरी थोरो एक्स्ट्रा ऑर्डिनरी इस्लाम जो थोरो डोज़ वधीक आहे, तंहिं करे असांजा माण्हू सम्झनि था त ॿिए तरह सां सोचीनि था, तंहिं करे जेके इंडिपेंडेंट ऑब्ज़र्वर उन्हनि जो ख़्यालु हो त सेकेंड राउंड थींदो। हाणे सेकेंड राउंड में जेकॾहिं नेशनलिस्ट जेको माण्हू आहे जंहिं 5% वोट खंया आहिनि उहो स्लिप थो करे या उहो शिफ्ट थो करे पॉलिसी टुवर्ड्स अपोजिशन कैंडिडेट जो, त वरी 50-50 थियनि था। पर मुंहिंजो रुॻो हीउ चवणु आहे त खटे थो या हाराए थो। आई एम नॉट सीइंग स्टेबिलिटी इन टर्की, छो जो स्टेबिलिटी ॿी शइ आहे, इलेक्शन खटण ॿी शइ आहे, क़बूलियत ॿी शइ आहे। क़बूलियत में हींअर वेस्ट अपोजिशन जे कैंडिडेट खे सपोर्ट करे पियो ऐं हिन जी इकानमी कमज़ोर आहे ऐं ही शाम में बि इन्वॉल्व आहे, ही इराक में कुर्दन जे जहिड़े जे करे ही शाम में बि इन्वॉल्व आहे, ही कुर्दन में बि इन्वॉल्व आहे ऐं अञा ताईं वेस्टर्न ब्लॉक ॾे कोन वियो आहे ऐं न को रशियन ब्लॉक ॾे वियो आहे, तंहिं करे ही इज़ इन द मिडल। हाणे मिडल जी पोज़ीशन इहा हुजे थी त उहो पाण एतिरो स्ट्रांग हुजे या उनखे दुनिया जी ज़रूरत हुजे त पोइ मिडल स्टेट वठी सघे थो इंडिपेंडेंट। पर चूंकि मूंखे आई जस्ट सी अनस्टेबिलिटी इन टर्की, दिस इज़ हाउ आई सी। पोइ जिन शक्ल अॻिते कहिड़ी थी निकिरे दैट आई डोंट नो, पर सवली शइ कोन्हे जी अॻे अर्दगान सवलो निकिरी ईंदो, इहो हिन दफ़ा सवलो न आहे। दिस इज़ हाउ आई सी। मिडिल ईस्ट जी पॉलिटिक्स हलूं था, बलोच साहब खां असां सम्झंदासूं। बलोच साहब ही जेको सीरिया अरब लीग खे ॿीहर ज्वाइन कयो आहे ऐं सीरिया जीअं ई अरब लीग खे ज्वाइन कयो आहे त चइनि मुल्कनि जो इतिहाद I2U2 जे नाले सां, जंहिंमें इंडिया, इसराइल, अमेरिका ऐं UAE उन्हनि जो इजलास थियो आहे। उन्हनि जो गॾियल तौर ते जो बाइडन जेको आहे उहो जुलाई 12 ते खां 16 ताईं उहो वर्चुअल कॉन्फ्रेंस बि अटेंड कंदो, जॉर्डन जो दौरो बि कंदो, फ़लस्तीनी क़यादत सां बि मिलंदो, पोइ उन खां पोइ डायरेक्ट इसराइल खां उनजी फ्लाइट आहे सऊदी अरब। सऊदी अरब ऐं इसराइल विच में के सुफ़ारती लाॻापा जेका आहिनि इन हुन जा न आहिनि, पर जो बाइडन खे इहो स्पेस मिलियल आहे त हू सऊदी अरब पहुचंदो। ही जेका नई डेवलपमेंट आहे ख़ासि तौर ते सऊदी अरब ऐं ईरान जे वेझो अचणु, सीरिया जे अरब लीग ज्वाइन करण खां पोइ I2 ऐं U2 अलायंस खे अव्हां कीअं था ॾिसो? सभ खां पहिरियों पहले आई थिंक नाज़रीन ऐं जेके सामाईन खे थोरो सम्झायूं त आहे छा। I2 टू आइज़ आहिनि, मीन्स इंडिया एंड इज़राइल। U2 ॿ US आहिनि, इट मीन्स UAE एंड यूनाइटेड स्टेट्स। ठीकु आहे, ही हिकिड़ी आइडिया बेसिकली आहे हिन जो जेको इंडिया जो फॉरेन मिनिस्टर आहे जी जयशंकर, आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी 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 सर, कंटिन्यू कयो जी। जयशंकर ऐं इहो हिकिड़ो फ़िलहाल तसवुराती ग्रुप आहे। हिन जो पहिरियों हिकु ॿ फॉरेन मिनिस्टर लेवल ते बि मीटिंग्स थियूं आहिनि, एक्सपर्ट्स लेवल ते बि थियूं आहिनि। लास्ट ईयर हिन जी पहिरीं समिट मीटिंग थी, लास्ट ईयर जुलाई में ई थी ऐं उन में उन्हनि बेसिकली अपेरेंटली क्लाइमेट चेंज, फूड सिक्योरिटी, अल्टरनेट एनर्जी, सोशल डेवलपमेंट ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में इनोवेशन, साइंस टेक्नोलॉजी, पर उहे त हुआ हिकिड़ी सम्झो त ॿाहिरि जी रैपिंग। अंदरां जेको हुयो त जेको उन्हनि चयो त असां जेको इब्राहिम अकॉर्ड थियो आहे, जंहिंमें जेके अरब मुल्क हुआ, जंहिंमें UAE हो, सूडान हुयो ऐं कतर हुयो, उन्हनि जेको आहे सो इज़राइल खे रिकग्नाइज़ बि कयो ऐं उन सां डिप्लोमेटिक रिलेशन्स बि कया हुआ। त उन में जेको नुक़्तो हुयो उन समिट जी लास्ट ईयर जी जेका स्टेटमेंट आई समिट खां पोइ, त असां इब्राहिम अकॉर्ड खे असां सपोर्ट था कयूं। सो बेसिकली मुंहिंजे ख़्याल ही कंटिन्यूएशन आहे उन ई इज़राइली ऐं अमेरिकन जेका प्रो इज़राइली अमेरिकन जेका ग्रुपिंग आहे या लॉबी चओ, हिकिड़ो सेगमेंट चओ उन जी गवर्नमेंट ऐं पॉलिसी मेकर जो, उन्हनि जी जेका एफर्ट आहे त इज़राइल खे कंहिं तरह सां दुनिया इस्लाम में ऐं दुनिया अरब में रिकग्निशन कराइजे। ऐं उन में हिन दफ़ा इंट्रस्टिंगली इंडिया खे बि शामिल कयो वियो आहे।
त ही सॼो जेको तव्हां पाणी जीअं चयो त या मीर साहब चयो हिकिड़ो सिनारियो तब्दील पियो थिए ऐं दुनिया में नयूं अलायंसिस अचनि पियूं थियूं मल्टीपोलैरिटी अचे पई थी ऐं उन में नया नया जेके इतिहाद ठहनि पिया त ही हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो इतिहाद आहे जंहिंमें ही मुख़्तलिफ़ जहतनि सां हिक ॿिए सां कोऑपरेशन कंदा लेकिन हिनजो को डायरेक्ट कनेक्शन सीरिया जो लीग इन में अरब लीग में जो डायरेक्टली कोन्हे को लेकिन इनडायरेक्ट इन तरह सां हिकिड़ी रिकन्सिलिएशन जो प्रोसेस ॾिठो सऊदी अरब ऐं ईरान में गॾु थिया सऊदी अरब ऐं सीरिया सां हिक ॿिए जी रिकन्सिलिएशन थी उनजो फॉरेन मिनिस्टर वियो सीरिया ऐं हाणे अल्टीमेटली दे हैव जेके एक्सपेल कयो वियो हो हिक लिहाज़ सां फॉर्मली उनखे अरब लीग जो दोबारा हिसो बनायो वियो आहे त ही तमामु वॾी शिफ्ट आहे मुंहिंजे ख़्याल तमामु वॾी शिफ्ट पॉलिटिकल आहे ऐं ॿियो असां इहो बि ॾिठो त सऊदी अरब इहो ई कंहिं तरह सां जेको गुज़श्ता साल जेको आयो हुयो यूएस प्रेसिडेंट त हुन खां ऑयल जे हवाले जॾहिं यूक्रेन जी जंग शुरू थी ऑयल सप्लाई वधीक पर उन्हनि बजाए सप्लाई वधाइण जे उन्हनि कर्टेल कयूं पंहिंजूं सो हिकिड़ी इंडिपेंडेंट पॉलिसी असां ॾिसूं पिया था हिकिड़ी इमर्ज थिए पई चइजाए की तमामु नंढा मुल्क आहिनि ऐं गुज़श्ता 40-50 सालनि खां वठी यूएस ते डिपेंडेंट हुआ फॉर द सिक्योरिटी एंड ऑल अदर स्ट्रेटेजिक एंड पॉलिटिकल मैटर्स लेकिन हाणे ईअं लॻे थो त हिकिड़ी इंडिपेंडेंट पंहिंजी फॉरेन पॉलिसी कनि पर विच इज़ गुड त इहे जेके मुल्क आहिनि सो अरब मुल्क बि जेकॾहिं पंहिंजी इंडिपेंडेंट पॉलिसी हलाईंदा ऐं वेस्ट तरफ़ न ॾिसंदा हर ॻाल्हि जे लाइ त मुंहिंजे ख़्याल साॻी तरह सां इहा पॉज़िटिव जेका आहे सा ट्रेंड जेको सो मुस्लिम मुल्क में बि ईंदो जंहिंमें इंक्लूडिंग असांखे बि इहे ट्रेंड ॾिसणु घुरिजनि इन्हनि ट्रेंड खे ऑब्ज़र्व करणु घुरिजे ऐं जिते जिते असां ॾिसूं था त असांजी फॉरेन पॉलिसी में आहे उन जी झोल खे हिकिड़ो बैलेंस आणिजे हिकिड़ी इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी जी ॻाल्हि कजे हिकिड़ी बैलेंसिंग एक्ट जी ॻाल्हि कजे मुख़्तलिफ़ ऑप्शन जी ॻाल्हि कई वञे मल्टीपल पैरिटी ऑफ अलायंसिस जी ॻाल्हि कई वञे जी बलोच साहब जी तव्हां ॻाल्हि कई अब्राहम मुआहिदे जी ख़लीजी मुल्क जेके आहिनि उन अब्राहम मुआहिदे जो हिसो आहिनि पाण ॾिसूं था जॾहिं सोवियत यूनियन मौजूदु हुयो त 1955 में बगदाद जेको मुआहिदो हो उहो बि थियो बाद में उतां बगदाद मुआहिदे मां इराक़ जेको आहे ॿाहिरि निकिरी वियो 9 मई ते असां ॾिसूं था त इसराइल जो जेको फॉरेन मिनिस्टर आहे एली कोहन उहो इंडिया जो दौरो करे थो हिन सॼे जेका डेवलपमेंट थिए थी असां ॾिसूं था मिडल ईस्ट में इंडिया खे वधीक एक्सेस मिले थो पियो ऐं कंहिं वक़्त में पाकिस्तान जेको हुयो उहो सऊदी अरब मुल्कनि जे वेझो हुयो पर हाणे उन जी जॻह ते असां ॾिसूं था त इंडिया खे वधीक एक्सेस मिले थो तव्हां सम्झो था त हीअ जेका डेवलपमेंट थिए थी इन सॼी डेवलपमेंट मां वेस्ट जेको ज़ाहिर आहे त उनजो वॾो इंट्रस्ट आहे उहो कोशिशि करे थो जीअं मां ॻाल्हि कई त जो बाइडन जो जेको दौरो आहे उहो सऊदी अरब में बि वेंदो इन खां पहिरियों पाण ओपेक प्लस जा मामला बि ॾिसी सघूं था हीअ सॼी जेका एक्सरसाइज़ आहे वेस्ट जे तरफ़ां उहा चीन जो जेको आहे हिन सॼे ख़िते में वधंदड़ असर रसूख़ उनखे रोकणु आहे तव्हां सम्झो था त हेॾी जेका वेस्ट जी डेवलपमेंट आहे उहा चीन जे वधंदड़ असर रसूख़ खे इकनॉमिकल पावर खे रोकण में कामयाब थींदी चाइना खे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां एम पियो वञे छाकाणि जो इन्हनि हाणे का ॻाल्हि कान्हे का यूएस चयो आहे वेस्टर्न मुल्क बि चवनि था पिया जापान बि चए पियो जेके प्रो वेस्टर्न पावर्स आहिनि त चाइना जेको आहे सो हिकिड़ो वॾो असांजो चैलेंज आहे अञा ताईं हुनखे एज़ ए एनिमी न उन्हनि कयो आहे एज़ ए एडवर्सरी अञा ताईं या एज़ ए दुश्मन मुल्क न कयो अथनि पर अहिड़ो मुल्क असां सां कॉम्पिटिशन पियो करे ऐं इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे त जेको वेस्ट वर्ल्ड आहे जंहिं डोमिनेट कई आहे 20th सेंचुरी ऐं हू चाहे थो उहे मुल्क आहिनि ताक़तूं आहिनि त 21st सेंचुरी बि उन्हनि जी सेंचुरी छाकाणि जे जॾहिं कोल्ड वॉर ख़तमु थी तंहिंखां पोइ इहा ॻाल्हि ऐं जॾहिं खां चाइना उभरणु शुरू थियो आहे इहो चयो वियो त हाणे जेका 21st सेंचुरी थींदी त एशिया जी सेंचुरी थींदी लेकिन इन ॻाल्हि खे रोकण जे लाइ इन ॻाल्हि खे रिवर्स करण जे लाइ ऐं पंहिंजी दुनिया जे इकोनॉमी ते दुनिया जी सियासत ते ऐं दुनिया जी सकाफ़त हद ताईं काफ़ी हद ताईं ऐं दुनिया जे इंफॉर्मेशन जेको कल्चर आहे उन ते बि रखण जे लाइ टेक्नोलॉजी ते बि डोमिनेंस रखण जे लाइ हू अलायंसिस कनि था उन में क्वाड हिकिड़ो ॾाढो इम्पोर्टेंट आहे जंहिंमें ऑस्ट्रेलिया आहे जंहिंमें जापान आहे जंहिंमें यूएस आहे ऐं इंडिया आहे
त चाइना खे मुख़्तलिफ़ जहतनि सां ही कॉर्नर करण जी कोशिशि कनि था ऐं उन में आहे कि चाइना जेको आहे सो इज़राइल सां उनजा तालुकात आहे, बल्कि वॾी उनजी ट्रेड आहे चाइना सां। इनफैक्ट टेक्नोलॉजी जे हवाले सां इज़ अ बिग इज़राइल वॾो पार्टनर आहे। सो लेकिन उनजे बावजूद बि चवण जी ॻाल्हि इहा आहे त यूएस जेको आहे कोशिशि कंदो रहंदो, कोशिशि करे पियो थो त कंहिं तरह सां चाइना जी उभरंदड़ ताक़त खे कंटेन कयो वञे ऐं ताकि हू हिकिड़ो डोमिनेंट ऐं नंबर 1 पावर न थी। जी टालपुर साहब, चीन जी जेका उभरंदड़ ताक़त आहे इकनॉमिकल, उहो तेज़ी सां मथे उभरियो आहे ऐं उनखे काउंटर करण जे लाइ ज़ाहिर आहे त वेस्ट मुख़्तलिफ़ इतिहाद जेके आहे उहो जोड़े रहियो आहे। ऐं मां जीअं पहिरें चयो त जुलाई में जो बाइडन जो दौरो बि आहे, गुज़िरियल 50 सालनि खां पोइ हू इसराइल जो दौरो कंदो। इसराइल जो 50 साल अॻु जॾहिं हू सेनेटर हो तॾहिं हुन दौरो कयो। उन खां बाद में हू जॉर्डन में फ़लस्तीनी क़यादत सां बि ॻाल्हाईंदो, पोइ सऊदी अरब जो दौरो रखियलु आहे। नवां इतिहाद जीअं बलोच साहब I2 ऐं U2 जी बि ॻाल्हि कई ऐं उनखां सवाइ जापान जे हवाले सां असां ॾिसूं था त इंडो पैसिफिक इकनॉमिक फ्रेमवर्क IPF जे नाले सां बि हिकिड़ो इतिहाद आहे जंहिंमें 13 मुल्क जेके आहिनि उहे शामिल आहिनि। तव्हां सम्झो था त चीन जो जेको वधंदड़ पावर आहे उनखे ही वेस्ट जा अलायंस जेको आहे उहो रोके सघंदा, या तव्हां सम्झो था त चीन जेको आहे उहो एतिरो अॻिते अची वेंदो जो वेस्ट खां ईस्ट ॾांहुं पावर जेको आहे उहो शिफ्ट थी वेंदो? साईं, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेॾीमहिल तव्हीं ईस्ट ऐं वेस्ट जी ॻाल्हि था करियो न, त पोइ इहो नेचुरली ईस्ट में इंडिया बि अचे थो। ईस्ट में इंडिया ऐं चाइना ॿई अचनि था, तंहिं करे इहो अनएविटेबल आहे त लॉ ऑफ नेचर बि आहे। 500 साल 1000 साल अॻु वरी इहो ईस्ट ई हो जेको अॻिते हो, पोइ वरी वेस्ट थियो, हाणे वरी ईस्ट आहे। तंहिं करे अमेरिका हितां जेको निकिरे थो, हाणे मिडल ईस्ट में जेको उनजो अरेंजमेंट आहे इहो ई आहे त जेको इम्प्रेशन थियो अफगानिस्तान मां वियो, मिडल ईस्ट मां निकितो, उहो उनजो एनर्जी जी पॉलिसी हुई। हाणे हू त निकितो आहे पर हू पंहिंजे दोस्तनि खे इम्प्रेशन थो ॾिए त भई हितां निकिरां पियो पर आउं तव्हांजो ख़्यालु कंदुसि। हू वञे केॾां पियो, वञे पियो साउथ चाइना सी में, छो जो सुभाणे हुनखे ख़बर आहे पॉलिटिक्स सॼी हुन पासे आहे, सी रूट्स उहे आहिनि, ट्रेड उहे आहिनि, दुनिया जा मुल्क। हाणे इहो सॼो हिसाब किताब कंदे, छो जो हिकिड़ो इहा इम्प्रेशन आयो ऐं त भई मिडल ईस्ट में रूस जेको आहे सो शाम खे बचाए वियो, तंहिं करे हाणे रूस जी वैल्यू थी वई ऐं पोइ GCC कंट्रीज़ शाम खे शामिलु कयो भई, शाम जो असद अची वियो। ऐं हींअर बि तव्हां हैरान थींदो त सिर्फ़ु अमेरिका आहे जेको शाम जो अॼु बि मुखालिफ़ आहे, बाक़ी उनजा अलाइज़ सभु जा सभु शाम खे एक्सेप्ट करे विया ऐं हुनखे नाराज़गी जे हद ताईं हुनखे चयूं भले तूं नाराज़ थी, अमेरिका थी थो त भले थी, पर असीं हाणे शाम खे पाण सां गॾु खणूं था। छो जो हाणे उहो इन पॉलिटिक्स मां निकिरी विया त तव्हांखे ईरान हमलो करे मारींदो, तव्हांखे रूस मारींदो, जेको डेजारे ऐं हुननि सां पॉलिटिक्स कबी हुई उहा उन मां हाणे अर्ब निकिता आहिनि ऐं सुखिया बि थिया आहिनि, निकिता बि आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हाणे अच्छा ॿियो इहो बि इम्प्रेशन आयो आहे त अमेरिका हितां निकिरे थो, निकिरे थो त उनजो वरी पोइ अलायंसिस जी हिकिड़ी शकल ठाहे पियो त न न आउं निकिरां कोन थो, ऐं पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु करियां थो, हीअ करियां थो। तंहिं करे उहो हिकिड़ी लुक ॾिए पियो, हिकिड़ी इम्प्रेशन ॾिए पियो। उहो कामयाबु थिए थो नथो थिए, मुंहिंजो न आहे ख़्यालु कामयाबु थींदो, छो जो निकिरी वियो, प्रैक्टिकली निकिरी वियो। हाणे अर्बन जो इकोनॉमिकल इंट्रस्ट जेको आहे सो चाइना सां इंडिया सां आहे, छो जो हू तेल विकिणनि था ऐं हू तेल जा ख़रीदार आहिनि, हुननि वटि वॾे में वॾी प्रोडक्ट आयल आहे ऐं हू ॿाहिरि आहिनि एनर्जी जा, गैस में, LNG में, पेट्रोल में, सभिनी इवन फूड में। तंहिं करे इहा सॼी शइ हुन पासे शिफ्ट थियणी आहे, इहा इनएविटेबल आहे। हिकिड़ी ॻाल्हि हाणे अमेरिका अवाकिस आयो जंहिंमें ऑस्ट्रेलिया वारा आया, हाणे उहो सॼो जो सॼो नवां एग्रीमेंट ठाहे पियो फॉर साउथ चाइना सी। फिलिपाइन में आर्मी रखे पियो, वियतनाम में कोशिशि करे पियो गॾु करण जी, ईअं चाइना बि करे पियो। माना चाइना बि एग्रेसिवली अॻियां निकिरी फ्रंट फुट ते प्ले करे पियो, पंहिंजा अलायंसिस खे रिन्यू करे पियो ऐं बाक़ाइदे धुर थिए पियो, जंहिंजे बारे में असीं चवंदा हुआसीं त न न चाइना वाइणियूं आहे, कारोबार थो करे, हुनजो जहिड़े बेड़े में कुझु कोन वञे। पर नाउ ही इज़ ऑन द फ्रंट फुट, हू पंहिंजो क्लियर पंहिंजा दोस्त वोस्त ठाहे पियो ऐं उन जे मुक़ाबले में चाइना अमेरिका बि ठाहे पियो। पर मुंहिंजो ही ख़्यालु आहे त ही सभु कोशिशूं कनि पिया ऐं अटेम्प्ट कनि पिया, पर हाणे जेॾीमहिल तव्हीं इंडिया इज़ इन सेंटर ऐं उनखे लूर करे पियो, उनखे अटेम्प्ट करण मिलाइण जी पाण सां कोशिशि करनि पिया वेस्ट वारा टू कंफर्ट विद देम हिम एज अगेंस्ट द चाइना। ऐं इंडिया इज़ प्लेइंग वेरी गुड रोल ऑन दी रेफरेंस टू हिज ओन कंट्री। हू वेस्ट सां बि हले पियो
हू चाइना सॉरी ब्रिक्स में चाइना ऐं रशिया ऐं ब्राज़ील सां हले पियो, छो जो ब्रिक्स हिननि 2008 खां पोइ ठाहे छॾी हुई। तंहिं करे हाणे ब्रिक जी सूरत में इंडिया हर जाइ ते वेठो आहे हुते, ऐं ब्रिक जा आईंदा थींदा। हाणे ही G20 में हिरोशिमा में वञे पियो, ॿियनि जाइनि ते वञे पियो बाइडन, हाणे अटेम्प्ट्स आहिनि। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त इनखे ही चाइना खे रोके न सघंदा ऐं रशिया खे रोके न सघंदा, इंडिया जी ग्रोथ खे बि रोके न सघंदा। तंहिं करे इंडिया इंडिपेंडेंट ग्रो पियो करे ऐं नंबर 3 ते पियो अचे इकोनॉमी में। तव्हां ॾिसंदो साल ॿिनि खां पोइ देयर इज़ अ थर्ड इकोनॉमी इन द वर्ल्ड। हाणे G7 खां पोइ अगरि तव्हां ब्रिक खे था काउंट करियो त G7 खे ऐं G20 खे मारियो था वञनि ब्रिक वारा। तंहिं पॉपुलेशन जे हिसाब सां ऐं इकोनॉमी जे हिसाब सां मोर देन 50% GDP खणियो पियो वञे ब्रिक। ऐं ब्रिक में तव्हां ॾिसंदो अगस्त में जेका साउथ अफ्रीका में कॉन्फ्रेंस में इलाही ॿिया मेंबर बि हिननि 5 सां गॾु 20-22 ॿिया मेंबर बि थियण लाइ तयारु आहिनि ऐं हींअर ऑब्ज़र्वर थियो वेठा आहिनि। तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हाणे इहा नई शइ थिए पई, पर इहा नई शइ कंहिं तयारी लाइ थिए पई, ईअं ओचिती कोन पई थिए ऐं इहा का डिघी बि कोन्हे। छो जो जेको अमेरिका जो पावर हो उहो डॉलर में हो ऐं मिलिट्री माइट में हो। हाणे मिलिट्री माइट जे मुक़ाबले में ॿी मिलिट्री माइट अची वई आहे हिकिड़ी ॻाल्हि, ऐं हुनजो जेको ख़्यालु हो त यूरोप में आउं मिंट करे वठंदुसि रूसियुनि खे, उहो बि कोन थी सघियो, उहा बि शइ डिघी थी वई। हाणे हिते मिडल ईस्ट में मुंहिंजो ख़्यालु हो त आउं इसराइल खे वरी अरबन सां मिलाए वेंदुसि, इब्राहिम अकार्ड में मिंट करे वरी साॻी पोज़ीशन में अची वेंदुसि, उहा बि कोन थी सघी। ऐं हिन इंडिया बि प्ले करे पियो ॿई पासा, रूस सां गॾु वेठो आहे ऐं तव्हांजो अमेरिका सां गॾु वेठो आहे। चीन ठीकु आहे, चीन पोइ हिते ओके नो प्रॉब्लम, पर रूस जे हिसाब सां हू वरी इंडिया रूस सां वधीक में बिज़नेस करे पियो, पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करे पियो। तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु हीअ आहे त इहो इनएविटेबल आहे। एशिया जी एशिया पिवट थियणो आहे, एशिया खे अॻिते अचिणो आहे। अमेरिका या सिटिंग पावर वर्ल्ड पावर जा जेके मुल्क आहिनि, यूरोप वारा, इंग्लिश ऐं तव्हांजा अमेरिका वारा, इहे अटेम्प्ट आख़िरी दर्जे ताईं कंदा। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त ही को इन्हनि खे हा जंग थी सघे थी, जंग खे ई रोके सघनि था, इन शयुनि खे कर्टेल करे सघनि था, पर अलायंसिस तमामु तेज़ी सां ठाहिनि पिया ऐं इहे अलायंसिस केॾी महिल बि अॻिते हली हॉट वार में या अॻिते हली कंहिं वॾी छेड़े में हलिया वेंदा। अलायंसिस जूं कोशिशूं हलनि पियूं। बाक़ी पाकिस्तान त बादशाह मुल्क आहे, हुनजी त का स्टोरी कोन्हे, पंहिंजनि मसइलनि में एतिरो फाथो पियो आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, पैसा वैसा कोन्हनि, ख़बरूं तमामु वॾियूं आहिनि ऐं उन्हनि ख़बरुनि मां ई पंहिंजे घर खे ई अगरि बहितर करे वञे त पाकिस्तान जी वॾी अचीवमेंट आहे जो पाकिस्तान पंहिंजे घर खे बहितर करे वञे ऐं पाकिस्तान दुनिया जे मुल्कनि में वरी बि आम मुल्क थी हले। अदरवाइज़ पाकिस्तान पोज़ीशन इंडिपेंडेंट वारी बि कोन्हे ऐं पाकिस्तान इज़ अ वेरी वीक कंट्री इन कन्फरेंस टू द वर्ल्ड। पाकिस्तान कंहिं वॾनि इकोनॉमीज़ जो कोन्हे, अलायंसिस वॾनि अलायंसिस में डायरेक्ट मेंबर कोन्हे, हुनजे सबबु हुनजी पंहिंजी पॉलिसीज़ आहिनि, ॿियो कंहिंजो ॾोह कोन्हे। ऐं हाणे इन मामले खे अगरि ॾिसनि त आई डोंट नो, पहिरीं ॾिसणु हिननि खे खपे। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त उभरंदड़ पावर इंडिया ऐं चाइना आहिनि ऐं इन खे वेस्टर्न पावर्स घणो अरसो रोके कोन सघंदा। ऐं इहो हिन डिकेट मीन्स 3 साल गुज़री विया, बाक़ी 7 साल, हिन डिकेट में इहा ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। बलोच साहब ॾाढो त ताइवान जी बलोच साहब इलेक्शन जेका आहे उहा कुझु महीननि खां पोइ हाणे ताइवान जी इलेक्शन थियण वञे पई ऐं ताइवान में अमेरिका चीन ॿिन्ही जा इंट्रस्ट आहिनि। ॿिए पासे असां ॾिसूं था त फिलिपाइन ऐं चीन जेके आहिनि उहे बि हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। फिलिपाइन खे वेस्ट जी सपोर्ट आहे। तव्हां कीअं हिकिड़ो त फिलिपाइन वारो जेको कॉन्फ्लिक्ट आहे चीन सां ऐं नंबर 2 ताइवान जी इलेक्शन खे कीअं था ॾिसो? ॿई पावर्स जेके आहिनि चीन ऐं अमेरिका उहो ॿिन्ही जो उते इंट्रस्ट आहे। ईंदड़ कुझु महीननि में उहा इलेक्शन थियणी आहे, उन इलेक्शन खे कीअं था ॾिसो? ॾिसो ही फिलिपीन ऐं ताइवान जो जेसिताईं तालुक़ु आहे उनजो चाइना सां जेको रेफरेंस आहे उहो आहे साउथ चाइना सी में जेके नंढा हिकु ताइवान जो इशू ई बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, छाकाणि जो चाइना सां असांखे ख़बर आहे त ताइवान खे ऑफिशियली UN भी हिकु लिहाज़ सां चाइना जो हिसो ई मञियो आहे, दुनिया मञियो आहे सॼी, बल्कि अमेरिका भी हिकु सेज़ दैट वन चाइना पॉलिसी। इट मीन्स ताइवान इज ceases to be a country जेका जॾहिं चाइना खे 70s में UN में दाख़िल कयो वियो, उनखे रिकग्नाइज़ कयो वियो, हुन सीट वरिती सिक्योरिटी काउंसिल जी जेका चाइना जी लेजिटिमेट हुई, तॾहिं इहो जेको नंढो आइलैंड आहे जंहिंखे जेको आहे सो हिकिड़े चाइनीज़ जर्नल ऑक्युपाए कयो हो जॾहिं माओ जे कामयाब इनकलाब खां पोइ। सो मुंहिंजे ख़्याल इहा जंग ताइवान जी जेका आहे सा हिकु लिहाज़ सां चाइना
जे लाइ एज अ लीवरेज इस्तेमालु करे पियो वेस्ट वरी बि, ताकि चाइना उन में एंगेज रहे, कन्फ्रंटेशन थिए ऐं हिकिड़ो अंदरूनी मसलो रहे। सो ताइवान में जेकॾहिं इलेक्शन थियनि पियूं त उते वरी कॉम्प्लेक्स मसला आहिनि। इन करे सां त उते जेका पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि कुझु उहे आहिनि जेके सेंट्रिस्ट आहिनि, इन द सेंस के हू प्रो इंडिपेंडेंट आहिनि। जेका हींअर जी जेका प्रेसिडेंट आहे उतां जी ऐं जेका पार्टी आहे सा कंप्लीटली प्रो इंडिपेंडेंट। त चाइना सां वी हैव नथिंग टू डू विथ चाइना, असां हिकिड़ी कामयाबु हिकिड़ी जेका असां इंडिपेंडेंट कंट्री आहियूं ऐं अॻिते हली असां इंडिपेंडेंस जो ऐलान बि कंदासीं, हुनजो प्रोग्राम जेको आहे। ॿिया वरी जेके से मॉडरेट फोर्सिस आहिनि जेके चवनि था त स्टेटस को खे रखणु घुरिजे ऐं तव्हां में माइनॉरिटी बि ज़रूरु उते आहे ताइवान में जेका चाइना सां इलाक़ करणु चाहे थी। त हाणे डेफिनेटली चाइना उन्हनि जंहिं तरह सां हांगकांग में असां ॾिठो त कीअं टेक ओवर खां पोइ कीअं प्रो चाइना जेके आहिनि से उते एडमिनिस्ट्रेटर आंदो वियो, जेका पार्टी जी ॻाल्हि ॿुधे पियो थो, जेका सेंट्रल गवर्नमेंट जी ॻाल्हि ॿुधे पियो थो। साॻी तरह सां पॉसिबल आहे त हीउ मौक़ो जेको आहे सो ॿई पार्टियूं दैट इज़ अमेरिका ऐं साॻी तरह चाइना पंहिंजे एडवांटेज लाइ इस्तेमालु कनि त अहिड़ियूं पार्टियूं ताइवान में अचनि पावर में, जेके चाइना चाहींदो त प्रो चाइना अचनि ऐं अमेरिका चाहींदो त उहे प्रो अमेरिकन अचनि। सो ॾिसजे त छा थो थिए। पर यकीनी ॻाल्हि आहे, इहो मां चवंदो हलां त ताइवान हिकिड़ो तमामु वॾो फ्लैश पॉइंट आहे ईंदड़ कुझु सालनि में। साउथ चाइना सी में पॉसिबिलिटी कन्फ्लिक्ट जी ताइवान जे करे थी सघे थी, छाकाणि जो चाइना इहो बि डिक्लेयर कयो आहे त जेकॾहिं इंडिपेंडेंट यूनिलेटरली इंडिपेंडेंस कंदो ताइवान डिक्लेयर त असां फिज़िकली बि वञी उनखे कब्ज़ो करे सघूं था ऐं उनखे असां ऑक्युपाए करे सघूं था। ऐं साॻी तरह सां ताइवान जे जेके एक्सट्रीमिस्ट आहिनि प्रो इंडिपेंडेंस आहिनि से पंहिंजी तयारियूं कनि था, पंहिंजी ड्रिल कनि था, पंहिंजी मिलिट्री ट्रेनिंग कनि था। सो हिकिड़ो तमामु वॾो ख़तरे वारी ॻाल्हि आहे। पर उमेद आहे त चाइना जेको आहे सो अञा ताईं एक्टिव का बि जंग नथो लड़णु चाहे, छाकाणि जो उन तरह सां पोइ हुनखे ख़बर आहे, छाकाणि हज़ारनि साल पुराणी सिविलाइज़ेशन आहे, उन्हनि कई समय जंगूं बि ॾिठियूं आहिनि, अंदरूनी ख़लफ़शार बि ॾिठा आहिनि। सो उन्हनि खे इहा ख़बर आहे त जंग में कॾहिं बि फ़ाइदो न थींदो आहे। लिहाज़ा हू जेको आहे सो सिर्फ़ु पंहिंजे शो ऑफ पावर कंदो, डिप्लोमेसी सां कोशिशि कंदो त अॻिते हलंदो रहे। पर यकीनी ॻाल्हि आहे त इहो थिएटर रहंदो। फिलिपाइन जो जेसिताईं तालुक़ु आहे त फिलिपाइन जो जेको हींअर नओं प्रेसिडेंट आयो आहे, जेको मार्कोस जो सन आहे पुराणे प्रेसिडेंट जो, उहो बि बैलेंसिंग एक्ट करण जी कोशिशि करे पियो। चाइना वियो हुयो, चाइना सां वार्म कई, पर साॻी तरह वरी अमेरिकन बि उन्हनि खे इंसेंटिव ॾिना आहिनि। वरी दुबारा हू जेके ट्रुप्स हुआ, बेसिस हुआ, उहे दुबारा अचनि पिया था उन्हनि वटि। सो आई थिंक फिलिपाइन कोशिशि कंदो त ॿिन्ही तरफ़नि खां फ़ाइदो वठे। सो मां कोन थो को कॉन्फ्लिक्ट ॾिसां फिलिपाइन में, बल्कि टू द कॉन्ट्री त मूंखे ईअं लॻे थो त फिलिपाइन चाइना ऐं अमेरिका जी जेका कॉन्फ्रंटेशन आहे, कॉम्पिटिशन आहे, उनजो फ़ाइदो वठी ॿिन्ही खां एडवांटेजिस वठंदो। जी हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। GR बलोच साहब, मीर मज़हर टालपुर साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ख़िते जी आलमी सूरताल तोड़े रीजनल जेका पॉलिटिक्स आहे ऐं उनमें पाकिस्तान जो रोल कहिड़ो आहे ऐं हिन ख़िते में जेका बि उथल पुथल थिए थी, नयूं डेवलपमेंट्स थियनि थियूं, उन डेवलपमेंट्स जो हिन पूरे ख़िते ते कहिड़ो असरु पवंदो, पाण ईंदड़ प्रोग्रामनि में बि इन्हनि ते डिस्कस कंदासूं। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।